सिंधु माथिरी जे तहज़ीब ते तहक़ीक़ जे सिलसिले में रुख़ सिंधी अवां सां मुख़ातिब आहियां। अॼु पाण इन ते ॻाल्हाईंदासीं त छा सिंधु सभ्यता जा वारिस जंग जा मुख़ालिफ़ हुया, तशद्दुद जा मुख़ालिफ़ हुया ऐं अमन पसंद हुया। माना हीअ तहज़ीब छा तशद्दुद ते या अमन ते ॿधल तहज़ीब हुई। पाण जेका ॻाल्हि कयूं पिया उहो साइंसी सबूतनि सां तव्हांजे आॾो आणियूं पिया। सिंधु सभ्यता जे माॻनि मां जेके बि सबूत मिलिया आहिनि उन्हनि तहत सिंध जी तारीख़ सिंधु माथिरी जी तहज़ीब ते पंहिंजो ई सिलसिलो जारी आहे। असुल में दुनिया जी क़दीम तरीन सिंधु सभ्यता जी अहम ख़ासियत उन जी पुरअमन ज़िंदगी। सिंधु सभ्यता ते तहक़ीक़ कंदड़ माहिरनि इहो साबित कयो आहे त सिंधु सभ्यता जी अहम ख़ासियत उन जी पुरअमन तर्ज़ ज़िंदगी हुई, छाकाणि जो हितां जे क़दीम आसारनि मां को बि हथियार न मिलियो आहे। अहिड़ो इंकशाफ 1976 में पाकिस्तान में क़दीम आसारनि ते तहक़ीक़ कंदड़ हिकु अमरीकी आर्कियालॉजिस्ट जोनाथन मार्क कैनवायर अमेरिकन सेंटर में सिंध जे तहज़ीब जे मुख़्तलिफ़ पहलुअनि ते लेक्चर ॾींदे पियो। तमामु वॾो माहिर आहे आर्कियालॉजी जो, दुनिया जो मञियल माहिर आहे जोनाथन मार्क कैनवायर। हुन ॿुधायो आहे पंहिंजे तहक़ीक़ जे रोशनीअ में डॉक्टर कैनवायर मूजिबि मेसोपोटामिया, ओमान, मिस्र, चीन, अमेरिका ऐं ॾखिण अमेरिका जहिड़ियुनि क़दीम तहज़ीबुनि जो वधण सिंधु माथिरीअ जी तहज़ीब विण जो वापारु कंदड़ तहज़ीब हुई। माना हितां जा माण्हू जंग न कंदा हुआ, खितनि ते वञी कब्ज़ा न कंदा हुया, भर वारनि कबीलनि क़ौमियतुनि खे हथियार खणी ताराज न कंदा हुया। मुख़्तलिफ़ सबबनि जे करे हितां जो विण जो वापारु सदियुनि ताईं जारी रहियो। अमरीकी माहिर मूजिबि आॻाटे दौर में सिंध जे तहज़ीब वारनि माॻनि ते जंगी टेक्नोलॉजी मौजूदु न हुई। उतां जे इलाइक़नि खे वॾे पैमाने ते क़िलेबंद शिकिल कोन ॾिनी वई हुई ऐं न वरी उन्हनि हंधनि ते हथियारनि खे गॾु करण जी का सामती मिली आहे। सिंध जे क़दीम आसारनि मां मिलियल मोहरनि मुजस्समनि सिंधु सभ्यता जे माॻनि मां मिलियल मोहरनि मुजस्समनि ऐं ठिकर जे थांवनि ते जंगियुनि, फ़ौजी काहुनि ऐं जंगी क़ैदियुनि जूं तशबीहूं बि उकिरियल न आहिनि। को तस्वीरूं उकिरियल हुजनि, जंग जो लेख ॾींदड़ हुजनि, हथियारनि जूं तस्वीरूं हुजनि। अमरीकी माहिर मूजिबि महरगढ़ जे कुझु क़बरुनि मां हथायल लाशनि खे बेरहमी सां मारण जा बि सबूत नथा मिलनि त को माण्हुनि खे बेरहमी सां मारियो हुजे, हुननि जो क़त्लेआम कयो वियो हुजे। इन्हनि आॻाटनि माॻनि ते एकड़ ॿेकड़ अॻिरायूं ऐं जहिड़ा थियल त मिलनि था, पर हथियार बंद जंग जहिड़ी का वॾी सरगर्मी थियण जा उञाण नथा मिलनि। न वरी सिंधु माथिर खे जंगी ॾाढ ऐं जबर वसीले सिंधु माथिरी जन रियासत खे जंगी ॾाढ ऐं जबर वसीले ॻंढियो वियो। जोनाथन मार्क कैनवायर मूजिबि हितां जे रहवासियुनि अहिड़ी टेक्नोलॉजी कतबांदी ऐं उनखे अवसर ॾिनी जेका शहरी ज़िंदगीअ जे घुर्ज पटंदड़ हुई। उन वक़्त जे सिंधु माथिरीअ जो नक्शो सिंध जो हिकु मुहक़िक़ सिराजुल हक़ मेमण कुझु हिन रीति चिठियो आहे। इहो बि जेके हुन इहा ॻाल्हि कई आहे सिराजुल हक़ मेमण जेका इहा ॻाल्हि कई आहे सा बि इन ते ॿधल आहे त जेके इराक़ जे तहज़ीबुनि मां सबूत मिलिया, लिखतूं मिलियूं, उन्हनि में लिखियल आहे त सिंध इहा जन्नत हुई जिते को बि बुख न मरंदो हो, जिते इंसान जे ज़हन तां ॾुख ऐं ॻणती मैसारण लाइ नाच, संगीत, नकाशी, बुत तराशी
ऐं बाक़ीअ जा ठहियल मद मौजूदु हुया। शराब जा ठहियल चयोसि, को मसालो कोन, जंहिंमें इंसाननि खे इन सदन शहरनि में जेके सबूत मिलिया आहिनि, सदन शहरनि मां मागनि मां जेके सबूत मिलिया आहिनि, उन्हनि में इंसाननि खे गंदगीअ खां चिड़ हुई। हर इंसान ॿिए इंसान जो दोस्त ऐं भाउ, जंहिंमें मुल्क में पैदा थींदड़ समूरियूं शयूं सभिनी जी गॾियल मिल्कियत हुयूं। सिंधूअ जे तहज़ीब में मज़हब जे नाले ते तंग दिली ऐं खून रेज़ी वॾे में वॾो गुनाह, जंहिंमें ॿियनि खे रंजाइण गैर इंसानी हरकत सम्झो वेंदो, जंहिंमें पंहिंजे पाड़ेसरी माण्हुनि या मुल्कनि सां अॻराई बि हराइण, पुरअमन तहज़ीब इंतिहा दर्जे जी दुनिया। ज़ाहिरी ॻाल्हि आहे त सिंधी ॾाढ ऐं ॾहका मां ॼाणंदा ई कोन हुया। उन जा कहिड़ा नुक़सान थिया, कहिड़ा फ़ाइदा थिया, उन ते पाण हिन वक़्तु रोशनी नथा विझूं। बहरहाल सिंधू बाथरी जे तहज़ीबी दौर दौरान इहे सबूत मिलिया आहिनि, हू पुरअमन माण्हू हुया। सिंध जे माण्हुनि वटि तशद्दुद या दबाव जो को तस्वर ई कोन हुयो। हू अमन जा क़ाइल हुया। उन करे संदन शहरनि मां हथियार न मिलिया आहिनि, पर हथियारनि या मज़हबी ठिकाननि बदिरां, मज़हबी इबादत जी जायुनि बदिरां सदन शहरनि मां अखर मिलियो आहे। अखर मीन्स इल्मु मिलियो, लिखतूं मिलियूं। हू इल्म खे ई पंहिंजी ताक़त सम्झंदा हुया। हू इन ई पंहिंजी ताक़त यानी इल्म ऐं हुनर सां दुनिया जे हर कुंड ऐं कुड़िछ में पकड़ियो। हिननि पंहिंजे घोराबनि ऐं जहाज़नि में चढ़ी समुंडनि जा सीना चीरे वञी अण वसायल पटा आबाद कया। हिननि जे हथनि में भालनि, तरारनि ऐं नेज़नि जहिड़नि हथियारनि बदिरां कलम, ॾाटो ऐं वंझ हुया, ॿेड़ी हलाइण जा वंझ। इहा ई संदन तरक़ी करण ऐं अॻिते वधण जी लिकल क़ुवत, इहो ई संदन ज़िंदह रहण जो मक़सदु ऐं मतो हुयो। सिंध जे आगाटुनि रहाकुनि जी सोसाइटी बाबति ॿियो हिकु माहिर डी कोसंबे ॿुधाए थो त तशद्दुद ऐं दबाव न पर मुहज़्ज़ब पिणो सिंधू सोसाइटीअ जी नज़रियाती ताक़त हुई। माना हुनजो नज़रियो छा हो? मुहज़्ज़ब पिणो, नो तशद्दुद, न जंग। मिस्र जा माण्हू जंगजू हुआ, इराक़ जा माण्हू कल्दे ऐं अशूर जे माण्हू वहशी ऐं खूनख़ुवार हुआ। हू पंहिंजे मुखालफ़नि जूं ज़बानूं वठींदा हुआ, फनेकी धाड़ेल हुया, बानियुनि जो विकिरो कंदा हुआ। ईरानी पिणु पंहिंजे हेठी रैयत खे आज़ारींदड़ हुया। पर सिंधू बाथरी शहरनि मां का बि अहिड़ी शइ हथ न आई आहे जंहिंमां मालूम थिए त मुल्क में लड़ाई बि लॻंदी हुई। असां हिते ॿिए आसार कंदे हिकु ॿिए माहिर मिस्टर ब्रेल्सफोर्ड जी जेका तहक़ीक़ आहे उन बाबति तव्हांखे ॼाण ॾींदासीं। हू चवे थो त मोहन जे दड़े जे शहर खे चोतरफ़ को बि क़िलो न आहे। जिते जंग हूंदी आहे उते शहरनि जे चोधारी क़िला ॾिया वेंदा आहिनि बचाव। चए थो त जंगी हथियारनि जे न मिलण करे चई सघिजे थो त शहर जा माण्हू सुलह ऐं शांति में रहंदा, न सिर्फ़ु पाण में पर पाड़ेसरी। सिंधू बाथरी शहरी रियासत जा रवासी सियासी तौर आज़ाद हुआ। हू कंहिं बि धारी क़ौम या क़बीले जे मातहत न हुया। इहो ई सबबु हुयो जो हू पंहिंजे सलाहियतुनि खे आज़ादाना नमूने उजागर करे पिया सघिया। आज़ादीअ सां गॾु तरक़ी करण जी ख़्वाहिश करे हू गौर फ़िक्र करण ऐं नयूं ईजादूं करण लॻा। हिननि हिक ॿिए सां तावन कयो, हिकु तंज़ीम ठाही, पंहिंजे लाइ कानून मुक़ररु कया, हुकूमत जो बुनियादु विधनि जंहिंमें हर रहवासीअ जी हिफ़ाज़त हुकूमत जी ज़िम्मेवारी। हुकूमत मुख़्तलिफ़ तबक़नि जे नुमाइंदनि ते मुश्तमिल हूंदी, पर उन में ख़ासि किरदारु वापारी तबक़े जो हूंदो। हीअ ॻाल्हि सम्झण जी आहे।
इन्हनि नुमाइंदनि मां हाकुम चूंडियो वेंदो हो जेको पंहिंजे जमूर अवाम आॾो जवाबदार वापारी न करे जो वापारी मुआशिरो। माण्हू वापार में यकीन रखंदा हुआ, फुर लुट में न। वापार कंदा कमाईंदा हुया। इन ई वापार लाइ हू जग जहान लताड़े दुनिया जे मुख़्तलिफ़ कुंडनि में वञी पहुता। असां हिन सिलसिले में अञा ईंदड़ वीडियोज़ में अव्हांखे बलदियाती निज़ाम बाबति ॼाण ॾींदासीं त सिंधु मात्र जे शहरी निज़ाम में बलदियाती निज़ाम कीअं शहरनि में बलदियाती निज़ाम कीअं म्यूनिसिपल कहिड़ियूं म्यूनिसिपल जूं जेके हुयूं उन्हनि खे सहूलियतूं मिलियल। तेसिताईं असांखे इजाज़त ॾींदा। मां अव्हांजो तमामु घणो थो रायतो आहियां जो अव्हां हिन सिलसिले में दिलचस्पी वठो पिया। न सिर्फ़ु वीडियोज़ खे ॿुधो पिया पर अव्हां दोस्तनि सां शेयर बि कयो पिया। इहा ई हिन सिलसिले जी वॾी कामयाबी आहे। महिरबानी।